हैदराबाद क्राइम रिपोर्टर अलीगुल जोखियो मूजिब ख़बर शेयर कई पिया। हैदराबाद सेंट्रल जेल सुप्रीडेंट जी जागीर सॼो जेल ठेके ते पियो हले। सुप्रीडेंट नायब बम्पण कैदी जी माड़ी में मुलाक़ात जा 1500 मुक़रर कया विया आहिनि। नंढे कैदी खां कम न कराइण जा 3000 खां 5000 वठंदो आहे, जॾहिं त क़त्ल जे कैदी खां 1 लख 1.5 लख रुपया वसूल कया वेंदा आहिनि। जेल जे किचन में बि हिन हिकु ख़ासि निज़ाम क़ाइमु करे रखियो आहे। कैदियुनि खे गैर मयारी खाधो ॾिनो वेंदो आहे, छो त ठेकेदार जॾहिं सुप्रीडेंट खे पैसा ॾींदो त पोइ हू कैदी खे सुठो खाधो छालाए ॾींदो। कैदियुनि ते हर तरह जो ज़ुल्म ज़्यादती जारी आहे, जीअं कैदी नायब बम्पण जी ज़ाती मिल्कियत हुजनि। अंदर ट्रायल कैदी खां कम कराइण तौहीन अदालत में अचे थो। सिंध इहो वाहिद सूबो आहे जिथे इंसाफ़ घुरण वारे खे अञा वधीक रगड़ियो वेंदो आहे। अगर को कैदी डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज खे का शिकायत कंदो आहे तो सुप्रीडेंट नायब बम्पण उन कैदी खे बंद वार्ड कराए बेरहमानो तशद्दुद कराईंदो आहे, जीअं आइंदा लाइ को ॿियो कैदी कंहिं बि आयल ऑफिसर सां का बि शिकायत न करे। जेल सुप्रीडेंट नायब बम्पण जे ज़ुल्म तशद्दुद जे करे तक़रीबन 10 कैदी फौत थी चुका आहिनि, जिन में मोहम्मद यूसुफ कमरानी, मोहम्मद वल्द खुदाबख्श बदीन जो कैदी, मोहम्मद याकूब वल्द बदल उमरानी ऐं उन खां अलावा ॿिया बि शामिल आहिनि। तमाम आला इख्तियारियुनि खां इंसाफ़ जी अपील।